नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची का खबर ॾींदा हलूं त सिंध जे तालीम खाते साल 2020 खां 2021 जी पॉलिसी जारी करी छॾी है। तालीम खाते तरफां जारी कयल नोटिफिकेशन मूजिब सॼे सूबे जे सरकारी ऐं ख़ानगी स्कूलनि जे कॉलेजनि में तैलीमी साल 1 जून खां शुरू थींदो, जॾहिं त कैम्ब्रिज सिस्टम जो तैलीमी साल 1 अगस्त खां शुरू थींदो। नोटिफिकेशन में ॿुधायो वियो त 1 खां 3 क्लास जे शागिर्दनि जी लिखत वारी टेस्ट जो जाइज़ो वठण खां पोइ प्रोमोट कयो वेंदो। 4 खां 8 क्लास जा इम्तिहान 1 जून खां 15 जून ताईं थींदा, जॾहिं त 9 ऐं 10 क्लास जा इम्तिहान 15 जून खां शुरू थींदा। नोटिफिकेशन में समूरा बोर्ड 10 क्लास जा इम्तिहानी नतीजा 15 अगस्त ते जारी करण जा पाबंद हूंदा। 11 ऐं 12 क्लास जा इम्तिहान 6 जुलाई खां शुरू थींदा, जॾहिं त 10 क्लास जे नतीजे खां पोइ 11 क्लास जी दाख़िलाइण जो ऐलान कयो वेंदो। यादि रहे त सॼे सिंध में लॉकडाउन में 3 अप्रैल ताईं वाध कई वई है, जॾहिं त तालीमी इदारा लाॻीतो 31 मई ताईं बंदि रहंदा। कोरोना वायरस सबबि सिंध सूबे में फ़ौतियुनि जो अंग 66 ताईं पहुची वियो, जॾहिं त मुतासिरीन जो अंग 3053 थी वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़